ईरान के सुप्रीम लीडर जो चवण है तो इसराइल के हमास के हमले की ईरान में मुलविस नाहे पर हमलो कंदड़न जा हथ चुमूं था। टीवी ते खिताब कंदे ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई इसराइल ते हमास के हमले की वाखाण कई है। हुन चयो त इसराइल ते हमले में ईरान मुलवस नाहे पर इसराइल ते ही हमलो उन जी फौज इंटेलिजेंस लाइ शिकस्त है। ईरानी सुप्रीम लीडर जो वधीक चवण हो त हमास जे हमले इसराइल जे अहम इंफ्रास्ट्रक्चर के तबाह करे छड़ियो है जंहिंजो अजालो एतरो आसान नाहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ईरान जे सुप्रीम लीडर जो चवण है त इसराइल ते हमास जे हमले में ईरान मुलवस नाहे पर हमलो कंदड़न जा हथ चुमूं था। टीवी ते खिताब कंदे ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई इसराइल ते हमास जे हमले की वाखाण कई है। हुन चयो त इसराइल ते हमले में ईरान मुलवस नाहे पर इसराइल ते ही हमलो उन जी फौज ऐं इंटेलिजेंस लाइ शिकस्त है। हमास जे हमले इसराइल जे अहम इंफ्रास्ट्रक्चर के तबाह करे छड़ियो है जंहिंजो अजालो एतरो आसान नाहे।